अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल न कंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलो था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो पीर सोराब ऐं हाशिम पीरू जे मथां ॾाढा ज़ुल्म कंदा। पीरू खां पुछंदा बार बार त तो साले खे किथे लिकायो ऐं तूं साले जो ॾिस असांखे ॾे त असां उन खे अगवा करे अचूं। पीरू चवंदो त मूंखे साले जी का बि ख़बर न आहे त साला हींअर किथे आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों ख़लीफ़ा पीर अमजद खे ॿुधाईंदो त पीरू जी घर में का बि न आहे। पीरू जो घर सिर्फ़ु ख़ाली लॻो पिया ऐं उन में का बि माण्हू न आहे ऐं इहा बि ख़बर न आहे त हू काॾे हलिया विया आहिनि। ऐं पीर अमजद चवंदो त तूं उन्हनि जी जात वठ, तूं अॼुकल्ह उहे किथे था रहनि। इहे न त जो पीर सोराब उन्हनि खे मारे छॾे। ऐं ॿिए पासे पीर सोराब हाशिम खे चवंदो त अगरि पीर अमजद तव्हांजे अॻियां अचे त तव्हां उन खे लेटाए छॾिजो। हाणे असां बि ॾिसूं त पीर अमजद साले खे कीअं थो बचाए। ऐं ॿिए पासे पीर अमजद सोराब खे चवंदो त मां तोखे बार बार सम्झाए चुको आहियां, मां तोखे हाणे कॾहिं बि न सम्झाईंदुसि, छो जो तो साले ऐं पीरुनि वारनि जे मथां ॾाढा ज़ुल्म कया आहिनि। हाणे मां तुंहिंजा इहे ज़ुल्म बर्दाश्त न कंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।